सलाम साथियों, आऊं आहियां तव्हांजी होस्ट अलीज़ा। अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि पिपल जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। पिपर या पिपल जो वण। पिपर जो वण बि सिंध जे सायादार वणनि में अहम जाइ वलाए थो। हिन वण खे किथे पिपर त किथे पिपल बि चवंदा आहिनि। बुनियादी तौर हिमालय जे वादियनि सां तालुक़ रखंदड़ ही वण सिंध में बि मिले थो। जहिड़ी तरह सिंध जे अक्सर सायादार वणनि जो जिएदार वाहन ऐं शाखनि जा कपर आहिनि। साॻी रीत पिपर जो वण बि वाहन ऐं शाखनि जे कपरनि सां ई मिले थो। पिपर जे वण जो कद लॻभॻि 40 खां 50 फुट ताईं थिए थो। पिपर जा पन थुल्हा ऐं गोल पर आख़िर में हिकु चूब बि थिए थी। अक्सर करे पिपर जो थुड़ तमामु थुल्हो ऐं सघारो थिए थो। किथे किथे त हिन जो थुड़ 15 फुट हमचोरस बि थिए थो। पिपर जी थुल्हनि पननि ऐं घाटियनि टारियुनि जी छांव तमामु थधी ऐं वणंदड़ हूंदी आहे। हिन जी थधी छांव में माण्हुनि, जानवरनि ऐं पखियुनि जो हर वक़्तु चहचटो लॻल हूंदो आहे। हिंदू ऐं ॿुध मज़हबनि में हिन वण खे अक़ीदत जी नज़र सां बि ॾिठो वञे थो। अक्सर करे उहे हिन वण खे पंहिंजे घरनि जे अॻियां पोखींदा आहिनि त जीअं सुबुह सवेर उथण सां हिन जा दर्शन थी सघनि। चवंदा आहिनि त गौतम बुद्ध खे निर्वाण हिन जे हेठियां मिलियो हो। पिपर जे वण जो काठ तमामु नरम हुजे थो, उन करे ख़ासि कम में अचे कोन सघे। पिपर जी काठी ॿारण में बि घणी सुठी न थिए थी, उन करे ॿारण खां बि परहेज़ कयो वञे थो। ॿाहिराड़ी जा माण्हू पिपर जे वण खे इलाज लाइ बि जाम कमु आणीनि था। ॿाहिराड़ी में अगरि कंहिंखे पेट में सूर थिए थो त पिपर जा पन 3 अदद घोटे उन में गुड़ मिलाए खाराइनि त काफ़ी परहत मिलियो वञे। ॿाहिराड़ी में अगरि कंहिंखे को ज़हरीलो जीत या नांग ॾंग हणे त उन खे पिपर जे पननि जो रस ॾंग वारी जाइ ते हणनि था, जंहिं सां ज़हर जो असर ख़तम थी वञे थो। ॿाहिराड़ी में अगरि कंहिंखे जिस्म ते छपाक या दाणा निकिरी अचनि या नौजवान औरत खे मुंहं ते मइड़नि जा दाणा थियनि त उन खे पिपर जे पननि जी सलेमानी चांहि ठाही पीआरीनि त कुझु ॾींहंनि में उहे ठीकु थी वञनि। ॿाहिराड़ी जे मालबंद माण्हुनि ऐं औरतुनि जो अक्सर करे गर्मी जी या सर्दी जी सख़्ती जे करे पेरनि जूं खुड़ियूं फाटी पवंदियूं आहिनि, जन मां रत वहण बि शुरू थी वञे थी। उन फाटल खुड़ियुनि ते पिपर जे पननि जो रस लॻाइण सां खुड़ियूं ठीकु थी वेंदियूं आहिनि। ॿाहिराड़ी जा माण्हू बुखार हुजण जी सूरत में पिपर जा पन खीर में उॿारे पोइ उन खे घोटे खाईंदा आहिनि त बुखार में परहत अचो वञे। ॿाहिराड़ी जा माण्हू ॾंदनि जे इलाज लाइ बि पिपर जो इस्तेमालु कंदा आहिनि। ॾंदनि में सूर हुजण जी सूरत में पिपर जी काठी पाणी में उॿारे उन खे घोटे ॾंदनि जी इस्तेमालु कंदा आहिनि त ॾंदनि जे सूर में ऐं ॾंदनि जी सफ़ाई में आसानी थी वेंदी आहे। पिपर जो वण हक़ीक़त में ॿाहिराड़ी जे माण्हुनि लाइ वॾी नेमत आहे, पर अफ़सोस त ही वण बि हाणे किथे ॻोल्हण सां बि मुश्किल सां मिले थो।